बरिया टाउन ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जो जागृता मुहिम काफ़िलो सिजावल खां बदीन पहुतो। SUP STP जसकम अवामी तहरीक क़ौमी अवामी तहरीक जे समय कारकुननि जूं क़ौमी गीतनि ते झुमरियूं नारनि ऐं गुलनि जी वर्खा सां भरपूर आजा कई वई। काफ़िलो बदीन शहर में एहतजाजी मार्च में तब्दील थी वियो। बाद में शाहनवाज़ चौक ते हिकु वॾे एहतजाजी जलसे खे ख़िताब कंदे सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर सैयद जलाल शाह चयो त तव्हां सिंधियुनि पंहिंजी ज़मीन जी हिफ़ाज़त न कई त तव्हांखे किथे बि ज़मीन जो हक़ न ॾिनो वेंदो। हुन चयो त लखे सिंधी हिकु दफ़ो ॿीहर कराची जो रुख़ कंदा। हुन चयो त बदीन में पाणी जे बहिराण जी ज़िम्मेवारी PP आहे। डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदे चयो त बरिया टाउन समेत सिंध जी ज़मीन जा तव्हां कब्ज़ा ख़त्म करण लाइ निकिता आहियूं। सिंध में का बि तरक़ी नाहे थी। तालीम खे तबाह कयो वियो आहे। साह जे आख़िरी दम ताईं मलिक रियाज़ ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। रियाज़ चांडे चयो त हीउ क़ाफ़िलो बरिया टाउन समेत सिंध जे ज़मीन तां कब्ज़ो हटाइण लाइ निकितो आहे। सिंध जे आवाम जे सहकार सां सिंध असेंबली ॾाढो तारीख़ी धरणो हणंदासीं ऐं जेल भरियो तारीख़ बि हलाईंदासीं। वसंत थरीअ रोशन बोड़ो चयो त ज़रदारी सिंध जो सौदो करे छॾियो आहे। मलिक रियाज़ संदसि घाटो पुटरायो। उन ख़िलाफ़ सिंध जो आवाम रस्तनि ते आहे। नवाज़ ज़हूर असलम ख़ैरपुरी चयो त सिंध जो तारीख़ी वतन आहे जंहिंजी ज़मीन जो तहफ़ुज़ करण लाइ सिर ते कफ़न ॿधी निकिता आहियूं। भली जेल मोकिलो। अमीर आज़ाद पवर नवाज़ शाह भाॾाई ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मलिक रियाज़ ऐं ज़रदारी माफ़िया ख़िलाफ़ सिंध सुजाग थी पई आहे। सिंध जो आवाम असेंबली ॾाढो तारीख़ी धरणो हणी ज़मीनुनि तां कब्ज़ो ख़त्म करण लाइ असांजो साथ ॾींदो। एहतजाजी जुलूस दौरान सनान ख़ान कुरैशी जी आज़ादीअ लाइ सख़्तु नारेबाज़ी पिणु कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk